मसलो आहे तव्हांजो? अदा मां वहीदा सोलंकी आहियां, तव्हांजे शहर वासी आहियां। मां तव्हांजी न्याणी आहियां, मुंहिंजी मदद कई वञे। हे माण्हू ॾाढो दहशतगर्द आहे, अनवर सोलंकी आहे। उन सां ॿ पुट आहिनि, इन्हनि जो सॼो ग्रुप आहे। 4 वॾेरा इन्हनि सां साण आहियां। मां तव्हांजी न्याणी, तव्हांजे रहवासी आहियां। मां हितां लॾे वई आहियां त बि माना मूंसां नाजाइज़ी करे विया आहिनि। 4 माण्हू नामालूम आहिनि, काथे हिरासत में नथो अचे, काथे फ़ैसिलो नथो ॾे। कोर्ट खटी आई आहियां, जिथे किथे खटी आई आहियां। हाणे मूंखे मौतमार धमकियूं आहिनि, मुंहिंजे ॾेर खे बि ख़तरो आहे, मुंहिंजे पुटनि खे बि ख़तरो आहे। हाणे काथे बि नथो अचे, माना नाजाइज़ी थियल आहे। मासां मुंहिंजी मदद कई वञे। हेठां मुंहिंजो नंबर अथव, जंहिंखे पुॼे मूंसां ख़ुदा वास्ते मदद कयो। मूंखे ॿियो कुझु न आहे हिननि खां। FIR उहे मुजरिम पकड़जनि नथा। किफ़ान अली सोलंकी, बशीर अली सोलंकी, उन सां ॿ पंहिंजा पुट साण 2 नामालूम माण्हू बि उन सां गॾु आहिनि। माना हो चए थो मां ॾाढो आहियां, कुझु न करे सघंदी आहे मुंहिंजो। हाणे मौतमार मूंखे धमकियूं आहिनि, काथे ॻाल्हियुनि में बि नथो अचे। नासिर महमूद वटि न आयो आहे, लोहर साहिब वटि न आयो आहे। हिते दादन सोलंकी जो फ़ैसिलो आहे, उन खां पोइ इहे माना मूंसां शुरू कया अथई। कोर्ट ते थो वञे, माना मूंखे शिकराइणु हुते। मां बि तव्हांजी न्याणी आहियां, मुंहिंजो इंसाफ़ कयो वञे। ॿियो मां तव्हांखां कुझु नथी घुरां।